डियर फ्रेंड्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल हीरालाल सुधीर। सो आऊं तव्हां सां हमदम आहियां अॼु जी कहाणी में। सो अॼु असां जंहिं कहाणी जो इज़हार कंदासीं सो वो कहाणी आहे उमरकोट जे बादशाह उमर एंड मारवी जी। सो तव्हांखे असांजी कहाणी जीअं पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं इन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त लाइक एंड पंहिंजो रिप्लाई कमेंट में ॾिजो कि असांजी कहाणी तव्हांखे कीअं लॻी। सभ खां पहिरीं सुवाल, उमर बादशाह किथे जो हाकम हो? मारवी जे पीउ एंड माउ जा नाला छा हुआ? मारवी खे उमर सुमरो किथे आणे क़ैद कयो हो? मारवी जो सज कंहिं सां थियो हो? लतीफ़ भेटाई मारवी जे बैत मां पंहिंजे वतन जो इज़हार कहिड़े रीत सां कयो हो? लेट्स गो स्टार्ट। उमर मारवी जंहिं ज़माने में उमर सुमरो सिंध जो हाकम हो, उन वक़्तु थर में परगणी जे भालवा ॻोठ में पालणी नाले हिकु मारू माण्हू रहंदो हो। हुन जी ज़ाल जो नालो माडवी हो। हिननि जी हिकु धीउ जाई जेका ॾाढी सुहिणी हुई, उन जो नालो मारवी रखियो वियो। मारवी जॾहिं जॾहिं वॾी थी संदसि हुसन जी ॾाढी राणी हुई। पालणी वटि फोग नाले हिकु कमु कंदड़ हूंदो हो। फोग जे दिलि में हो ते मारवी सां शादी करियां। हिकु ॾींहुं वजे वठी पालणी खां मारवी जो सॻु घुरियाई ऐं पालणी मारवी जो सॻु संदसि सोट खेत सां अॻे ई करे छॾियो हो। तंहिं करे हिन फोग खे सॻु ॾियण खां इनकार कयो। फोग ॾाढो सार थियो ऐं सोचण लॻो त कंहिं नमूने सॻु न मिलण जो पालणे खां बदिलो वठां। फोग अमरकोट पहुचे उमर सुमरो ताईं मारवी जे हुसन जी ॻाल्हि पहुचाई ऐं उमर बादशाह खे जॾहिं ख़बर पई त मारवी आहे त धुनार जी धीउ पर हुसन में चोॾहीं जो चंड आहे। हाणे हू हिकदमि मारवी खे ॾिसण लाइ उतावलो थी पियो। हिकु ॾींहुं उमर बादशाह वेस बदिलाए उठ ते सवार थी फोग सां गॾु मलीर ॾांहुं रवानो थियो। उहो सोचे ते खूह ते हले मारवी खे हथु कजे। मारवी सर्तियुनि सां गॾु पाणी भरण लाइ जॾहिं खूह ते आई ते हुननि ओपरा उठ ईंदे ॾिसी पोइते वरण जो कोशिश कई ऐं चवण लॻियूं त इहो उठ कहिड़ा माण्हू मारवाड़ा अचनि पिया। तॾहिं साहेड़ी चयसि त डिज न ही के मुसाफ़िर आहिनि, उन लॻी हूंदी खूह ॾांहुं पिया अचनि। पाणी पीआरण ते सवाब जो कमु आहे। साहेड़ी जी सलाह ते मारवी अञा मोटी ई मस ते सवार बि अचे पहुता। उठ विहारे उमर मारवी खे चयो त पाणी ढुक पीआर। मारवी जीअं उमर खे पाणी ॾिनो त हू मारवी खे ज़ोरी ॿांह खां झले उठ ते खणे रवानो थियो ऐं खेसि पंहिंजे कोट में अचे क़ैद कयई। पोइ जॾहिं राति थी त उमर बादशाह मारवी वटि लंघे आयो। छा ॾिसी त मारवी रोए अलाह खां दुआ पे घुरी त परूर मुंहिंजी पत रखिज, मुंहिंजी लोहे जी लज सलामत रखिज। रब आ हिते तुंहिंजी सहारे आहियां। उमर बादशाह चयसि त हाणे रोअण मां कुझु बि न वरंदो, तूं मुंहिंजे पट राणी थी रहे। मारवी चयसि त मुंहिंजो सॻु खेत सां थियल आहे, आऊं उन जी इमानत आहियां ऐं चयईं आऊं जिन जी आहियां तिन सां शाल मला अलाह जे वास्ते मूंखे आज़ादु करे मारुनि ॾांहुं मोकल। उमर बादशाह वापसि मोटे वियो ऐं संदसि ख़्याल हो त जीअं वक़्तु गुज़रंदो त मारवी जे मन में बि फेरो ईंदो ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञंदी। हू मारवी खे
लालच ॾींदो रहियो, पर मारवी सारो वक़्तु पक्का पवार संभारे रत रोईंदी रही। हिन खे मिलात में रहायो वियो, हर तरह सुखियो रखण लाइ आछू ॾिनियूं वियूं, पर हिन चयो त आऊं अमरकोट जी राणी थियण खां मलीर जी गोली थियण खे वधीक थी भायां। मारवी बादशाही तामन खे ज़हर बराबरि पे सम्झियो ऐं उमिरि जा पट पटीर ऐं वेस वॻा ना ऐं रोईंदी रही। में चेड़ा पचे विया, पर तेल फुलियल या उतर खे हथ बि न लाताईं। हिकु ॾींहुं उमर बादशाह सम्झो त हाणे मारवी जे मन में फेरो आयो हूंदो। हू सोची हू वापसि वरी हले वियो। मारवी खेसि लिलाए चयो त ए बादशाह, तूं मूंखे जीअरो ते आज़ादु न कयो, पर मारुनि खे सारींदे जेकॾहिं हिते मरी वञा त मुंहिंजो मड़े मलीर ज़रूरु मोकिलिजां। उन ॻाल्हि जो उमिरि ते अहिड़ो असरु थियो जो मारवी खे आज़ादु करे इज़त ऐं एतिराम सां पंहिंजे मुल्क मलीर ॾांहुं रवानो कयईं। अहिड़ी तरह मारवी पंहिंजे मुल्क मलीर में मारनि सां अचे मिली। त प्यारे दोस्तों, हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटई छा चए थो? मारवी जे हुब अलोतनी खे शाह अब्दुल लतीफ़ भिटई ऐं ॿियनि शाइरनि ख़ूब ॻायो आहे। लतीफ़ साईं मारवी जे साहणे वारे सुख खे हीअं सहारियो आहे जीअं तव्हांखे असां ॿुधायूं। आजाए वतन खे आज हथ मयाश ते गौर मुंहिंजे समूरा कज पवारनि पास। ॾज ॾाॾाणे ॾींहं जी मुंझान वलणियुनि वास, मया ई जियांस जीअं वञे मुड़े मलीर ॾे। ते प्यारे दोस्तों, असांजी इहो कहाणी तव्हांखे